अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबियाए वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल अस्र इन्नल इंसान लफ़ी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस्सब्र सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ अल्लाह पाक लाया है जेको मालिक खालिक सना जे लाइक़ आहे जंहिंजो शान बेमिसल बेमिसाल आहे जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क आहे उन्हीअ जी मखलूक आहे उहो ई मालिक आहे उहो ई ख़ालिक आहे उहो ई माबूद आहे उहो ई मक़सूद आहे जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे तहत सरा तां अर्श मुअल्ला ताईं कुन जे अमर सां पैदा फरमायो। फ़इज़ा क़दा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून। अल्लाह ताला कंहिं बि शइ जे पैदा करण जो इरादो फरमाईंदो आहे बसि कुन थी फ़यकून उहा शइ थी पवंदी आहे। अॼु बि ही मालिक जो कर्म आहे जंहिं अल्लाह पंहिंजे कर्म सां असां गुनहगारनि जी दिलनि में नेक ख़्याल रखी हिन पासे मोटायो। ही उहो वक़्तु आहे उहा महफ़िल आहे उहा मजलिस आहे ईमानी नूरानी रूहानी क़ुरानी। ही सभु कर्म जेको थी रहियो आहे थींदो रहंदो सरकार मदीना जे मुहाबे। इहा ज़ात दुनिया में कुर्ब जो कदम न फरमाए हाँ अल्लाह ताला कायनात के पैदा न करे। भला भाग हिन उम्मत जा जे उम्मत जो सरदार सैयद रसूल इमाम अल कुल यतीमन जो यार बेवाहन जी वाह
निधन के धन जो धनार। सैयदना आदम अलैहिस्सलाम खां वठी सिलसिलो पैगंबरनि जो शुरू थियो, तव्हांजो आख़िरी नबी मोहम्मद मुस्तफ़ा दुनिया में मोकिलियो वियो। आख़िरत जो ॾिहाड़ो थींदो 50,000 साल जो हिकु ॾिहाड़ो। मालिक ॾींहं खे वधाए सघे थो, खुटाए सघे थो। अहिड़े वक़्त में अज़ आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबी जी पुकार हूंदी, दर्द भरी दां हूंदी, नफ़्सी नफ़्सी नफ़्सी। ऐं हीअ ज़ात अखियुनि मां रहमत जा ॻोढ़ा बिगाड़ींदा, हथ मार्क मथे हूंदा। इहा ई दुआ हूंदी जॾहिं सरकार मदीना पंहिंजी वालदा जे पेट मां तशरीफ़ थिया आहिनि। इहा दुआ आहे, पर्दे में अचनि था, इहा दुआ आहे। आख़िरत जे ॾिहाड़े हर नबी पंहिंजे लाइ ख़ुदा खां पनाह घुरी रहियो आहे, मगर असांजो दिलबर पंहिंजी उम्मत खे यादि करे रहियो। अल्लाहुम्मा उम्मती, अल्लाहुम्मा उम्मती। जॾहिं हीअ आयत करीम नाज़िल थी आहे, वल सौफ़ युअतीक रब्बुक फतरदा। तुंहिंजो रब क़रीब तोखे ईंदो एतिरो तूं राज़ी रहंदे। हू अल्लाह मालिक, अल्लाह ख़ालिक़ कुल शैइन, जंहिं हर शइ खे पैदा कयो। मदीना वारे साईं जो बि उहो ई ख़ालिक़ केॾो न कुर्ब में ख़ुदा वेझो फरमायो आहे, तूं राज़ी थींदे, तोखे राज़ी करिणो आहे। हिन आयत नाज़िल थियण खां बाद पाण उथी बीठा आहिनि, अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़नि था, दर्द जूं दाहूं अल्लाह के अर्ज़ उम्मत लाइ करे रहिया आहिनि। आख़िरी लफ़्ज़ इहो फरमायूं, वल्लाह, मां मुहम्मद खे कसम अल्लाह जो आहे त जेकॾहिं हिकिड़ो मुंहिंजो उम्मती जहन्नम में वियो त मां राज़ी न रह। केॾो न अल्लाह जो नबी जे मथां करम आहे। पतो पियो त धन जो धनार होशियार आहे, क़ाबिल आहे, धन सलामत आहे। जे धन जो धनार वायरो आहे त का बकरी काॾे काॾे का काॾे। असांजो धनार यतीम जो यार, बेवाहन जी वाह, जंहिंखे हर वक़्तु पंहिंजे गुनहगार उम्मत यादि आहे। उमेद आहे इन्हीअ दुआ सां अल्लाह पाक हिन दौर जे अंदरि ॾिसी रहिया हो, ॿुधी बि रहिया हो त हर गुनाह इंतिहा ते पहुतो आहे। अहिड़े वक़्त जे अंदरि ख़ुदा असांजी शक्लियूं न फेरायूं। अगरि न उम्मतनि जूं शक्लियूं फिरी वेंदियूं हुयूं, भोला थी वेंदा हुआ, बांदर थी वेंदा हुआ, ॿिनि मुख़्तलिफ़ शक्लुनि में थी वेंदा हुआ। पर हिन उम्मत सां अल्लाह जो वाइदो आहे त मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत ते इहो अज़ाब मां अल्लाह न मोकिलियो। अॼु हिन वक़्तु हर तरफ़ खां इहे आवाज़ आहिनि त या अल्लाह, पाणी जी कोताही आहे, फसल में कमी अची वेंदी, छा गुज़ारो थींदो। तूं ई ख़ालिक़ आहे, तूं ई मालिक आहे, तूं ई क़ादिर आहे, तूं ई महिरबान आहे। सॾ में सॾु आहे, दुआ में दुआ आहे।
वधिक करम इहो आहे अल्लाह पाक रहमत खां नाम में जो नथी किताब जो गुनाह कया आहिनि अचणु कमु तुंहिंजो सॾणु कमु तुंहिंजो त खणी दुआ करणु कमु तुंहिंजो इन अल्लाह यग़्फ़िरु ज़ुनूब जमीआ सभु गुनाह बख़्शण वारा अॼु जेका अव्हांजी दिलि में इनकिसारी आहे उजुज़ा ॻुझो ॻुझो मिठे मालिक खे सॾे रहिया हो पक ॼाणो त तव्हांजूं इहे दुआऊं अर्श मौला खां मथे पहुची अहिड़ी मुसीबत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम मथां पहुती पाणी कोन्हे को जानवर उन में तड़पनि था जीत जणिया इंसान लाइ पाणी कोन्हे को पाण क़ौम सां मशवरो करे सैयदना मूसा अलैहिस्सलाम शहर खे छॾे शहर खे ॿाहिरो वॾो मैदान आहे वसी मैदान 70,000 पंहिंजी उम्मत मां बनी इसराईल नेकूकार नेक बाना चूंडे उते पहुता आहिनि सिर नंगो आहे मथे उघाड़ा आहिनि हथ मथे आहिनि आओ पुका आहे आख़िर में ॻोढ़ा करनि था अल्लाह को माफ़ी घुरनि था करम कोन थो थिए करम कोन थो थिए देर खां बाद अल्लाह ताला वही खे मोकिलियो त मुंहिंजे प्यारे बंदे मूसा खे चओ त तुंहिंजी इन उम्मत में इन गिरोह में हिकु उम्मती आहे तुंहिंजो जंहिं 40 साल मुसलसल गुनाह जा कम कया आहिनि उन खे ऐलान करे इन कचहरीअ मां कढ त मां दुआ क़बूल कया हिन उम्मत सां न आहे सब कप जे गिरेबान में हाथी पाए अल्लाह जो हुकुम पहुचो खुदा जो पैगंबर पहिरियों त कंबी वियो त मथां को वॾो अज़ाब नाज़िल थिए हेॾी अज़ाब खे ॿियो केरु टारींदो उहो ई मालिक टारण वारो आहे ऐलान फरमायो खुदा जो हुकुम ही आहे उन में ॿुधो जे इहे गुनाह जा कम कया ख़्यालु के त जेकॾहिं हिन कचहरी खां निकिरी ॿाहिरि थो थियां त सारी ज़िंदगी मलामतूं वसंदियूं नथो निकिरां त बारिश न आहे माण्हू तड़पनि था जीत ॼणा तड़पनि था पिया उन जे करे तमामु परेशान थियो एतिरे क़दुरु जो अखियुनि मां पाणी नथो बीहे वहे थो गिरियो इन वक़्त में हिन पंहिंजे गुनाहनि खे यादि करे अल्लाह जे करम में उमेद रखी अहिड़ी त हिकु ॻुझी दाह कई जेका अर्श खां मथे वञी पहुती इन दाह सां अर्श मुअल्ला ॾकी वियो दर्द जी दाह अदा ॾुखी आहे पर यादि रखो हिन उम्मत जे मज़लूम जी दाह अञा ॾुखी आहे ग़रीबनि खे न रंजायो ग़रीबनि खे न रंजायो इहा दाह तमामु ॾुखी आहे बसि हिन जी दाह करणु इन मक़ाम ते पहुचणु खुदा जो करम नाज़िर थियणु यकदम बारिश शुरू थी वई मूसा अलैहिस्सलाम खुदा जो पैगंबर अल्लाह जो हे हुकुम मां उहो ऐलान कयो सभिनी ॿुधो उहो माण्हू न निकितो ही करम कीअं थियो हैरान हैरान या अल्लाह तुंहिंजे हर कम में हिकमत आहे
फैज़ल हकीम ला यखलू अनिल हिकमत। हकीम जो कम हिकमत का खाली ना है। तुझे हर कम में हिकमत आ। तू हिन कम के जाने थो। वो गुनहगार तो न निकतो बग़ैर न निकिरण जे पोइ बि तो हे बारिश वसाई आहे। इन कमनि खे पाण ॼाणे थो। असांजो अकुल कासर आहे। असां हिन खां मथां ॼाणे त अर्ज़ु इहो आहे हू मूसा जो उम्मती जेको कलीम जेको ऐं अल्लाह सां कलाम कयो। तूं हबीब जो उम्मती कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, कोहे तूर और है, अर्श मुअल्ला और है। तू उन्हीं जो उम्मती आ जंहिंखे अल्लाह पाक पंहिंजे इरादे सां अर्शनि जे मथां घुराए बीहारे दीदार करायो। ऐं हूअ उम्मत उन पैगंबर जी उम्मत आहे। 70,000 माण्हू सड़ींदा रहनि था, बाॼाईंदा रहनि था, घोड़ा गाड़ींदा रहनि था। मींहं जो फोड़ो नथो पए। हिकिड़े माण्हू दर्द जी दाह करे मिठे मालिक सॼो बारिश वसणु शुरू थी। अॼु बि वक़्तु आहे मिठा साईं, अॼु बि वक़्तु आहे। मां कसम खणी ॻाल्हि कयां थो जे सिक सां पंहिंजे मिठे मालिक सॾींदो बाॼाईंदो नबी करीम वसीरो वसी वठी ख़ुदा खे अर्ज़ु कंदो त इनशा अल्लाह ताला इहे दरिया भरिजी वेंदा। ख़ुदा ॾियारियो कहिड़ी शइ, हू मालिक आहे। हुनजे इरादे खे केरु पहुचे करे सघे थो। अर्ज़ु कयो त तूं उन्हीअ जो उम्मती आहीं। कुर्ब मूसा और है, बेशक मूसा जे मथां कुर्ब थियो। फलन वल यनक हा दरूद पाक बुलंद आवाज़ सां। वॾे ज़ौक़ सां, वॾे शौक़ सां, वॾे प्यार सां, वॾी निस्बत सां बुलंद आवाज़ सां दरूद मोकिलणु तुंहिंजो कमु, ॿुधणु मदीने वारे साईं जो कमु। हिन वक़्त खे तूं मामूली न सम्झो त हथड़ा मथे खणी मां लोॾे लोॾे हथनि खे दरूद पढ़ां थो। इहो दरूद गुंबज़ ख़िज़रा में पहुची वियो, आमना जे लाल वटि पहुची वियो। अॼु पूरो तवजो मदीने वारे साईं जो हिन उम्मत ॾे आहे जेका इश्क में मोहबत में अचे तड़पी तड़पी दरूद सरकार ते मोकिले थी पई। तूं हिते दरूद पढ़े थो, हुते मुंहिंजो साईं तो लाइ दुआ घुरे थो। अल्लाह ये हिन वक़्तु असांजे मुल्क जी हालत तमामु नाज़ुक थी रही आहे। पाणी जी कमी आहे। सावणी में जेके ॿिज पोखिबा हुआ उहे न पोखिजी सघिया आहिनि। ॿिजनि लाइ बि पाणी कोन्हे थी सघे थो। अॻिते अलाए छा थिए। अॼु वक़्तु आहे, वक़्तु आहे पंहिंजनि बुरनि ऐबनि पंहिंजनि गुनाहनि खे यादि करे अधु राति खां बाद उथी सुभान अल्लाह मिठे मालिक खे सॼो कमु तुंहिंजो, तुंहिंजे मथां रहमत जो करम वसाइण मुंहिंजे अल्लाह जो। हुते का देर कान्हे का, हुते का देर कान्हे का। अल्लाह ॾाढो महिरबान आहे। हू मेहरबान इन अल्लाह बिन्नास लरऊफुर रहीम। अल्लाह ताला हर इंसान लाइ, पंहिंजे लाइ, पराए लाइ, मोमिन लाइ,
मुनाफिक ला मैं रऊफ़ बिया त रहीम बिया। रऊफ़ जी माना आहे शफ़क़त कंदड़, रहीम जी माना आहे महिरबानी कंदड़। ऐं मदीने वारो साईं वबिल मोमिनीन रऊफ़ रहीम, मोमिन लाइ रऊफ़ बिया त रहीम बिया। ही अल्लाह पाक जो सिफ़ाती इस्म मुबारक रऊफ़। इन्नल्लाह बिन्नास, बेशक अल्लाह इंसाननि जे लाइ, हर इंसान लाइ, मुंहिंजो महबूब ईमान वारनि लाइ, कलमे पढ़ण वारनि लाइ, सलातो सलाम पढ़ण वारनि लाइ रऊफ़ बिया त रहीम बिया आहे। दोस्तो ग़लती न कयो, उमेद आहे अॼु तव्हांजूं दाहूं अव्हांजूं आहूं गुंबद ख़िरा में पहुची वयूं आहिनि। पहचान कमु अल्लाह जो आहे। अल्लाह मोहताज न आहे, ख़ुदा ई ॿुधी सघे थो। ईशान मुस्तफ़ा जो आहे त 70,000 बंदनि जी मां दुआ न क़बूल कई, मुंहिंजे हिकिड़े पाणे दुआ घुरी मां दुआ क़बूल कई। त अल्लाह पाक पंहिंजे प्यारनि जी दुआ ॾाढी प्यारी आहे। तसला कयो, सॼणो कमु तव्हांजो त मींहुं वसान मुंहिंजे अल्लाह जो, हुते का देरि कान्हे। अल्लाह ताला हिन अल असर सूरत में कसम खणी बयान थो फरमाए, वल असर। असर ज़माने खे चइबो आहे। ॿियो नमाज़ टे पारे वारो वक़्तु, टे पारे जी नमाज़, हे बि असर आहे। पर असर ज़माने खे चइबो आहे, ज़माने जो कसम। वल असर प्यारे हबीब जे आमद वारे ज़माने जो कसम। ही ज़मानो खैरुल कुरून करनी, हर ज़माने खां बहितर अफ़ज़ल ज़मानो मदीने वारे साईं जो आहे। हे उहो ज़मानो आहे त सरकार जे अचण खां, तशरीफ़ खां कुझु अॻु में बंदनि जो अहिड़ो त हाल हो त हर हिकु इंसान पंहिंजे गुनाहनि में ग़र्क़ हो। हिकु खुलियल गुनाह जो कमु थींदो आहे, ॿियो ॻुझो थींदो आहे। ॻुझा त गुनाह आम जाम आहे, पर खुलियल गुनाह बि थी रहिया। कंहिंखे को शर्म कोन हो। अहिड़े वक़्त जे अंदरि नबी पाक जे आमन जो कसम, वल असरे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा जे आमद वारे ज़माने जो कसम। ही ज़मानो नबी करीम जो हर ज़माने खां अफ़ज़ल। जॾहिं मक्कतुल मुकरम फतह थो थिए पियो त अवल करीमन फरमायो, अली साईं खे सॾु करे, अली काबे खे बुतनि खां साफ़ करणो आहे। हाज़िर साईं, अॻ में नबी आहे, पोयों अली आहे। काबतुल्लाह में तशरीफ़ थिया आहिनि। सुभान अल्लाह, नबी अलैहिस्सलाम जे मुबारक में नारो हली रहियो आहे, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। हुज़ूर अलैहिस्सलाम जंहिं जंहिं बुत ॾे अंगुली पाक जो इशारो करे थो, अली उन बुत खे छिके कढे थो। थोरे अरसे में 360 बुत जेके क़िस्मतुनि जा मालिक, जिनखे पंहिंजे लाइ सीधा करे अर्ज़ करे दुआऊं पिरंदा हुआ, अॼु नबी जो इशारो थींदो वञे थो, बुत निकिरंदो वञे थो। थोरे वक़्त में सारो बैतुल्ला बुतनि खां ख़ाली थी वियो, ज़िक्र जो नारो बुलंद थींदो रहियो। अहिड़े वक़्त में अल्लाह पाक प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिन दुनिया ते मोकिले थो पियो। इहो ज़ात दुनिया में न अचे हा दोस्तो, असांजी जिद बुतनि खां न छुटे हा। अॼु बि ॾिसी रहिया आहियूं, उन पासे मां नथो हलां। वल असरे,
इन्नल इंसान लफी खुस्र, कसम खनी खुदा फरमाए तो इंसान खसारे में आ, इंसान टोटे में आ, इंसान घाटे में आ। पतो पियो त इंसान ताजरा, जिंदगी दुकान आ, जिंदगी में जो अमल आ दुकान जो सौदो आ, जो सौदो सही आ त खरीदार खुदा आ, जो सौदो पलीत आ त खरीदार शैतान आ। दुआ कयो त असांजो सौदो, असांजो वापार मिठे मालिक सां थिए, असांजो खरीदार मदीने वारो साईं बणिजे। असांजा अॼु बि कर मथे रहनि त सुभाणे बि असांजा कर मथे रहनि। चओ आमीन। इन्नल इंसान लफी खुस्र, बेशक इंसान खस्र। आमीन। अज हिन वक्त अड़ी महफिल काथे न मिलंदी। अज हिन महफिल जो खरीदार अल्लाह हुआ। अज तो सामो जो अल्लाह सौदो करे रहो आ, वो बेनियाज आ, बेपरवाह आ, मुल्क ने जो जान जो मखलूक ने जी अल्लाह खालिक कुल शैल। हर 18,000 मखलूक जो जिन्स आहिनि, इन्ही सभिनी के पैदा न करण वारो हिकु अल्लाह आहे। इन्ही पैदा करण में अल्लाह सां को शरीक न आहे। त इहा जेका मखलूक आहे, इन सारी मखलूक जो खरीदार अल्लाह आहे। जे इन मखलूक में सौदो चङो आहे त खरीदार खुदा आहे, जे सौदो बुरो आहे त खरीदार शैतान आहे। पोइ जेकॾहिं कॾहिं क़दम तिरकी वियो, नाजाइज़ कमु थी वियो, उन लाइ बि मिठो मालिक पंहिंजो करम फरमाए गुनाहगार खे दिलासो थो ॾे। जिए बच्चे के अबो दिलासो ॾींदो, पुट ग़लती न कर, रो न, जिए चवंदे तीअं कंदुसि। त अहिड़ी तरह ख़ुदा पंहिंजे बंदे खे दिलासो ॾे त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, ए गुनाहगार मुंहिंजी रहमत खां नाउमीद न थी। छो? इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, बेशक अल्लाह तुंहिंजा सभु गुनाह बख़्शींदो आहे। इल्लल्लज़ीना आमनू अमिलुस्सालिहात, मगर उहे टोटे खां बचा, उहे खसारे खां बचा जिन ईमान आणे अमल सही कयो। ईमान मुक़द्दिम, अमल मुअख़िर। ईमान में लिजका त अमल सही क़बूल न आहे। जे ईमान सही आहे, ईमान पुख्तो आहे, ईमान खे को लहर लोॾो न आहे, तुंहिंजो हर अमल क़बूल आहे। अॼोको अमल तुंहिंजो क़बूल आहे। ईमान ते मुफ़स्सिरनि घणो कुझु फरमायो आहे, पर अहले दिल आलिम जिन जा किसा किताबनि में अचनि था पिया, उन्हनि जो ही अक़ीदो आहे त ईमान नबी करीम जी मोहब्बत। पाण फरमाइनि था ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन नफ्सिही वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। न थींदो हरगिज़ अव्हां में को हिकिड़ो ईमान वारो जेसिताणी असांजी मोहबत पंहिंजी जान खां वधीक न रखे, असांजी मोहबत पंहिंजे पीउ माउ खां वधीक न रखे, असांजी मोहबत पंहिंजी औलाद खां वधीक न रखे, असांजी मोहबत वन्नासि अजमईन, जेके बि इंसाननि सभिनि खां वधीक न रखे।
रखे त हिननि जो अक़ीदो इन्हनि मुफ़सरनि जो अक़ीदो इहो आहे त ईमान शाह नबी करीम जी मोहबत आहे, ईमान कामिल आहे, तव्हां अमल क़बूल आहे। अॼु तव्हांजो ईमान कामिल आहे जो अहिड़े वक़्त में जिंद शैतान खां नफ़्स खां छॾाए सवारनि ते पैदल हिकु ॾुखे वक़्त में अची हिन महफ़िल में शरीक थिया आहियो। तव्हांजो ईमान कामिल आहे, तव्हांजो हर अमल क़बूल ई क़बूल। पोइ जेकॾहिं ईमान कामिल ईमान सही ऐं अमल बि सही त तूं नाजी आहे, नारी न आहे, तूं नाजी आहे, तूं छुटकारे वारो आहे, तूं जन्नती आहे। अॼु तुंहिंजो नालो मलाइकनि कुदरती कलम सां जन्नती लिखी छॾियो आहे। क़यामत में जन्नती करे तोखे पुकार थींदी, इन सॾ जी पुकार थींदी। सुभान अल्लाह, मलाइक पंहिंजी हंज में कच्छ में करे भाकुर पाए उनखे जन्नत में पहुचाईंदा। वधीक दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहबत क़यामत में उहो उन सां गॾु जे हिन दुनिया में सरकार सां मोहबत आहे त नबी अलैहिस्सलाम खां तूं परे न हूंदे, तूं नबी जे आगोश में हूंदे, तुंहिंजे मथां साथ मुस्तफ़ा जो हूंदो, मुंहिंजे करीम जी करम जी नज़र हूंदी, तूं जन्नती आहे। मुबारक तोखे आहे। दोस्तो कोशिशि कयो, वक़्तु इहो आहे, ज़िंदगी ते भरोसो कोन्हे को। नज़र फेरायो, काॾे क़रीब विया, काॾे अज़ीज़ विया, अम्मा प्यारी काॾे वई, जंहिं निंडूं फिटाए ओजागा करे तोखे पालियो, अबो काॾे हो, चाचो काॾे हो, मामो काॾे हो। दोस्तो दुनियादार काॾे या, सरमादार काॾे या, अमीर काॾे या, नवाब काॾे या, फ़क़ीर काॾे या, पीर काॾे या, कॾहिं ॻाढ़ो घोट, कॾहिं ॻाढ़ो घोट, कॾहिं मड़ मुक़ामनि जो वारीअ संदो कोट अॼो अॾींदे केतिरो। न वारीअ जे कोट खे बकाव आहे, न अॼो के कोट जो तोखे बकाव आहे। जे बकाव आहे त मुस्तफ़ा जे ग़ुलामीअ जो बकाव आहे। दुआ कयो त असांजो वास्तो नबी करीम सां सही रहे, सचो रहे। अवांजो वास्तो सचो आहे। हीउ ॾुखो वक़्तु आहे, ॾुखो दौर आहे। अहिड़े वक़्त में पंहिंजी ख़्वाहिश, पंहिंजे इरादे बातिल खे तूं हिकु तरफ़ थुॾे धिकारे पंहिंजे क़दम खे हक़ लाइ अॻिते करे हिन महफ़िल में पहुतो आहे, तूं जन्नती आहे, तूं जन्नती आहे। क़यामत जे ॾियारे तुंहिंजो साथ मदीने जे मोहर सां हूंदो, आमना जे लाल सां हूंदो, बतूल जे बाबे सां हूंदो, हसनैन करीमनि जे नाने सां हूंदो। दोस्तो दुआ घुरो, अल्लाह ताला ही ॾुकर मुल्क मां ख़तमु करे। असांखे सहण जी ताक़त कान्हे का, असां ज़ईफ़ कमज़ोर पोइ ते पियल मिठो मालिक तारे महबूबनि मुहाबे पंहिंजो फज़लो करम करे असांजी हालत रहम फरमाए। अॼु असांजे दर्द जो दाहूं असांजो आहूं दुआ घुरो, ख़ुदा मदीने तैयबा में पहुचाए। दोस्तो हे उहो दर आहे जो इन्ही दर ते हर दर्द जी दवा आहे। इन्ही दर खां को ख़ाली न मोटंदो, ख़ाली उहो मोटंदो त जेको दर ख़ाली आहे। हे दर ख़ुदा जे कर्म सां भरपूर आहे। वल्लाह मोती, मुंहिंजे मथां अलाह जी अता बरसी रही आहे। वो अना क़ासिम, वो इन अता खे मां वंडियां थो, तक़सीम कयां थो। किताब लिखनि था इहो वंड नबी पाक जो उन्हनि खे मिलंदो जिन जे सीने में मुंहिंजे साईं जी सिक आहे। सिक्का है, मोहब्बत है, निस्बत है, इश्क यार सा है। ये आहे त हथ मथे खड़ो कहो सुभान अल्लाह, कहो मेरा अल्लाह, मेरा अल्लाह, मेरा अल्लाह, हमारा अल्लाह, कायनात का अल्लाह, हाजिर अल्लाह, नाज़िर अल्लाह। दिल ॾाढी ख़ुशि थी आहे। हाँ, रब जे फल सां नज़र त फेरायो, मस्जिद भरी पई आहे,
विरांडो मस्जिद जो भरियो पियो आहे, आगुर मस्जिद जो भरियल आहे, पासा भरिया पिया आहिनि। ही पिंडार केॾे क़दुरु लंबो ऐं डिघो वसी आहे, इहो भरियो पियो आहे माण्हुनि सां। जादे करे अव्हां जा प्यारा प्यारा महान नज़र अचनि था पिया। अॼु तव्हांजे महान ते ख़ुदा जा मलाइक बाश आहिनि। तव्हांजे नाले ते ठपो लॻी वियो, तव्हां जन्नत बणिजी विया। अहिड़े वक़्त में पंहिंजी ख़्वाहिश खे, पंहिंजे इरादे खे तर्क करे रब जे हुक्म खे सही सम्झी पंधरा करे प्यादल अची हिन महफ़िल में शरीक थियो था। हिन खां मथे ॿ छा कुर्बान। दुआ आहे त रब करीम तोखे महरूम न करे, रब करीम तोखे मक़बूल करे। अॼु बि केतिरनि दोस्तनि दुआ घुराई आहे। शाह साहब दुआ घुरो, ख़ुदा मदीनो ॾेखारे। अखियुनि में पाणी अची वियो, यार यादि अची वियो। इहा दुआ आहे त मुंहिंजा मौला घणो करम कयो थी, घणा दफ़ा घुरायासीं, वरी बरदुआ अॻे न मार, वरी ॿीहर मदीनो ॾेखार। मदीनो मदीनो अदा अदा जिन मदीनो ॾिठो या सिक नथी लहे। वॾो मंज़र आहे, वॾो ख़ुदा जो करम आहे। अलाह पाक तव्हांखे नसीब कंदो। गुनहगार जी तव्हां लाइ दुआ आहे, मुंहिंजा मौला जेके साइल आहिनि, सिकायल आहिनि, जिन जो अर्ज़ु आहे, जिन जी तमन्ना आहे, जिन जी पुकार आहे, उनखे ख़ाली न मोटा। उनजी दुआ क़बूल फरमाए, इनखे मदीनो जल्द ॾेखार। रब्बना वतक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम। या इलाहल आलमीन, ए आलम जा अल्लाह, ए असांजा मालिक, ख़ालिक, माबूद, मक़सूद, सदके शान जे हेकराई जे प्यारे नबी करीम मोहम्मद मुस्तफ़ा जे मुहाबे मुंहिंजा मौला दर्द जो दाहूं क़बूल फरमा, आहूं क़बूल फरमा। असांजूं फरियादूं मदीने तीब में पहुचाए। मुंहिंजा मौला गुनहगार बेकार हो, असां सिर ते गुनाह जा ॿार खणी आया आहियूं। तो मालिक में उमेद रखी मुंहिंजा मौला ये क़ुरान जेको तो नबी करीम ते नाज़िल कयो, इन में तो फरमा त ला तक़नतू रहमतिल्लाह। असांजी तो मालिक में उमेद आहे, उमेद आहे। असां अॼु ख़ाली आया आहियूं, उमेद आहे तो पंहिंजे कर्म सां असांजो झोलियूं भरींदे। सभई चओ आमीन बिजाहे सय्यिदुल मुरसलीन ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद।